सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक पहिरियों इल्म फलकियात जो तारुफ़ इंट्रोडक्शन टू एस्ट्रोनॉमी। ॾोहिटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन साल असां पंहिंजे साइंस जे सबक़नि जी इब्तिदा जीव घड़े सां शुरू कई, जेको ज़िंदगीअ जो या जानदार शइ जो बुनियादी हिको आहे। उन खां पोइ असां ॾिठो त कीअं जानदार थो ठहे, जानदार जा उज़वा कहिड़ा आहिनि, सरिश्ता कहिड़ा आहिनि। असां बायोम ॾिठो त छा आहे, असां ॾिठो त इकोसिस्टम छा आहिनि, असां जीव मंडल ॾिठो त छा आहे। उन खां पोइ असां तवानाई जे बारे में पढ़ियो। तवानाई में बि असां ॾिठो त सिज जी केतिरी अहमियत आहे माहौल में, तवानाई में, इकोसिस्टम में बि असां सिज जे बारे में पढ़ियो। असांखे सिज जी अहमियत जी त हाणे ख़बर आहे। असां 5 दर्जे में सिज जे मुतलिक़ पढ़ी चुका आहियूं त सिज निज़ामी शमसी जो बुनियादी तारो आहे ऐं उनजे चौधारी घणी प्लैनेट्स यानी ग्रह हरकत कंदा रहंदा। सिज एतिरो अहम आहे त हाणे जॾहिं असांखे उन जी बुनियादी तालीम बि आहे, असांखे ख़बर बि आहे, अचो त असां थोरो हुनजे बारे में वधीक ॼाण हासिल कयूं। सो हिन बाब में असां जेके आसमानी जिस्म आहिनि, जेके सिज सां गॾु मौजूदु आहिनि असांजे आसमान में यानी फलक में, उन जे बारे में पढ़ंदासीं। ॿारो, असां पोएं साल पढ़िया आहियूं त निज़ाम शमसी में यानी सोलर सिस्टम में प्लैनेट्स हूंदा आहिनि, जेके असां वटि आहिनि अतारद, ज़हरा, ज़मीन, मरीख़, मुश्तरी, ज़हल, यूरेनस, नेपच्यून, प्लूटो। अॻे 2006 ताईं जेको आहे हिनखे हिकिड़ो ग्रह यानी प्लैनेट मञियो वेंदो हो, पर 2006 में इनखे डाउनग्रेड करे ऐं ड्वार्फ प्लैनेट यानी बिंद्रो ग्रह चयो वियो आहे। सो हाणे प्लूटो खे ग्रह न मञियो वेंदो आहे। पर हिननि सभिनी जा नाला यादि करण जो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे जंहिंखे असां न्यूमोनिक चवंदा आहियूं। न्यूमोनिक हिकिड़ो अहिड़ो जुमिलो हूंदो आहे या हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे या अहिड़ा कुझु लफ़्ज़नि जो जोड़ हूंदो आहे जंहिंमां असांखे हीअ सभु शइ यादि थी वेंदी आहे। उहो कीअं, अचो त ॾिसूं। जेकॾहिं मां हिन जा अंग्रेज़ी में नाला यादि रखणु चाहियां त मां ही न्यूमोनिक इस्तेमालु कंदुसि। मी बी ईमा जूसार निपुल, मी बी ईमा जूसार निपुल, मरकरी, वीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस, नेपच्यून ऐं प्लूटो। सो इहो थियो मी बी ईमा जूसा और निपुल। पर सिंधीअ में तव्हांखे मुख़्तलिफ़ असां ठाहे सघूं था। किताब में हिकिड़ो ॿियो ठहियलु आहे, मां जेको यादि कयो नंढे हूंदे, हुन में इहो त अतारत ऐं ज़हरा ज़मीन मां मुश्तरीअ खे ज़ैफ़रानी यखनी न प्यारी। अतारत, ज़हरा ऐं ज़मीन त थी वियो, हुन खां पोइ मुश्तरी थी वियो, मीम जेको मां जो आहे उन मां मरीख़ थी वियो। अतारत, ज़हरा, ज़मीन, मरीख़, मश्तरी, उन खां पोइ ज़े सां ज़हल, ये सां यूरेनस, नून सां नेपच्यून ऐं पे सां प्लूटो, जेको वीचारो हाणे प्लैनेट ई कोन्हे। पर इल्म फल्कियात साइंस जी उहा शाख आहे जेका काइनात में मौजूदु आसमानी जिस्मनि जो मुशाहिदो कंदी आहे ऐं उन्हनि जे बारे में मालूमात हासिल कंदी आहे। इनखे अंग्रेज़ी में एस्ट्रोनॉमी चइबो आहे। एस्ट्रोनॉमी इज़ अ ब्रांच ऑफ साइंस विच स्टडीज सेलेशियल बॉडीज यानी कायनात में मौजूद आसमानी जिस्म, which studies celestial bodies in the universe and collects information about them. इल्म फलकियात में कुछ ख़ासि इस्तिलाह इस्तेमालु कया वेंदा आहिनि जंहिंजो असांखे कंसेप्ट पंहिंजे पाण वटि क्लियर करणु ज़रूरी आहे, जीअं असांखे ख़बर पए त असां छा जे बारे में पिया था ॻाल्हायूं। काइनात उनखे अंग्रेज़ी में यूनिवर्स चइबो आहे, ख़िला उनखे अंग्रेज़ी में स्पेस चइबो आहे, आसमानी जिस्म उनखे अंग्रेज़ी में सेलेशियल बॉडी चइबो आहे, तारो या सितारो अंग्रेज़ी में स्टार चइबो आहे, ग्रह या सयारो उनखे प्लैनेट चइबो आहे, सैटेलाइट सिंधी में बि आहे, अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे सैटेलाइट, मदार, ऑर्बिट। ॿारो, काइनात जो तसवुर पंहिंजे ज़हन में वाज़े करण लाइ तव्हां यादि रखो त काइनात में दुनिया, जहान, मखलूक़ात, जग, संसार, आलम, सिरिश्ती, मौजूदात सभु शामिल आहिनि। धरती, ग्रह, तारा, ख़िला, कहकशां, तारनि जा मेड़, सॼो मादो, तवानाई ऐं वक़्तु पिणु काइनात जो हिसो आहे। वक़्तु पिणु काइनात जी वुसत जो अंदाज़ो लॻाइणु नामुमकिन आहे, उहा लामहदूद आहे। The universe contains everything that exists, including the earth, planets, stars, space and galaxies.
This includes all matter, energy, and even time. No one knows for sure just how big the universe is. It could be infinitely large. ॿारो सॼी काइनात एतिरी वॾी आहे जो असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे. इंसान जो या केतिरो वॾो साइंसदान हुजे उनजे परख खां ॿाहिरि आहे. पर इंसान पंहिंजी जस्तजू में जेका काइनात ॼाणे सघियो आहे, जेका उनजे नॉलेज में आहे, उहा कुझु हेतिरी आहे. तव्हां ॾिसी सघो था हिन में ही धरतीअ खां शुरू था कयूं. ही असांजो सिज आहे ऐं हिते तव्हांखे असांजा उहे प्लैनेट्स जेके आहिनि उहे नज़र अचनि था. उन खां पोइ जेको आहे अॻियां उहो हिसो आहे जेको नज़र त कोन ईंदो आहे, पर साइंसदान कुझु ख़ासि तरीक़नि सां उनजे बारे में ॼाण हासिल कई आहे. ऐं इन खां अलावा काइनात अलाए केसि ताईं पखिड़ियल आहे. हिन खां लख दफ़ा वॾी थी सघे थी, करोड़ दफ़ा वॾी थी सघे थी. भलो जेकॾहिं असां इन साॻी तस्वीर खे थोरो वॾो करे ॾिसूं त असां ॾिसंदासीं त हीअ असांजी धरती आहे, हीअ असांजो चंड आहे ऐं हीअ असांजो सिज आहे. असां धरतीअ तां बि जेकॾहिं असां काइनात जो मुशाहिदो कयूं त छा थींदो. हिनखे जेका तव्हां ॾिसंदव, हिनखे जेको आहे असां वधाईंदा वेंदासीं, अॻियां हलंदा वेंदासीं, तव्हां ॾिसंदा वेंदो त असां केतिरे हद ताईं इंसान खे ख़बर पइजी चुकी आहे काइनात. हिनखे मां वॾी नंढो करे ॾेखारियां थो, पर इहो इन खां लखें करोड़े दफ़ा वॾी काइनात थी सघे थी, असांखे का ख़बर कोन्हे. मां सिर्फ़ु ही तव्हांखे इन लाइ ॾेखारियो जीअं तव्हांखे काइनात जे वुसअत जो थोरो अंदाज़ो थिए. ख़िला या स्पेस उहा ख़ाली जाइ जेका काइनात जे सभिनी जिस्मनि जे विच में मौजूदु हूंदी आहे, उनखे ख़िला चइबो आहे. Space refers to the vacant area that exists between all celestial bodies of the universe. आसमानी जिस्म ख़िला में मौजूद कुदरती जिस्मनि खे आसमानी जिस्म चइबो आहे. संदन ॿियो नालो फलकियाती जिस्म बि आहे. हिन में सिज, चंड या चंड, तारा, ग्रह, पुछड़ तारा, खिड़ंदड़ तारा वग़ैरह वग़ैरह शामिल आहिनि. मूं कुझु जेको आहे सेलेशियल बॉडीज़ ॾेखारियूं आहिनि, पर इन खां ॿिया बि घणेई सेलेशियल बॉडीज़ आहिनि जेके कुझु त असांखे ख़बर आहिनि, पर कुझु असांखे ख़बर न बि आहिनि. These are naturally occurring objects existing in the universe. These are also called astronomical objects. And the examples in sun, moons, planets, stars, asteroids, comets, and meteoroids. तारो या सितारो, स्टार, तारो ॿरंदड़ गैस जो हिकु तमामु वॾो गोल जिस्म हूंदो आहे. उहा गैस तारे जे अंदरि उनजे पंहिंजे कशिश वारे ज़ोर ते उते ई मौजूदु रहे थी. तारो पंहिंजी रोशनी पाण पैदा कंदड़ आहे. तारे जो टेम्परेचर बि तमामु घणो हूंदो आहे ऐं सिज बि हिकु तारो आहे. गिरह या सियारो, अंग्रेज़ी में प्लेनेट, गिरह हिकु वॾो गैर रोशन जिस्म हूंदो आहे. गिरह कंहिं तारे जी चौधारी गर्दिश कंदो रहंदो आहे. जीअं सिज जी चौधारी, सिज हिकिड़ो तारो आहे, उनजी चौधारी असांजा जेके निज़ाम शम्स जा प्लेनेट्स आहिनि उहे गर्दिश कंदा रहंदा आहिनि. गिरह का बि रोशनी पाण पैदा न कंदो आहे, पर फ़क़ति उन तारे जी रोशनीअ खे मोटाईंदो आहे जंहिंजे चौधारी उहो गर्दिश कंदो आहे. गिरह जो टेम्परेचर बिल्कुलु घटि हूंदो आहे. धरती बि हिकु गिरह आहे. वारो अचो त हाणे असां सिज, धरती ऐं चंड जो पाण में रिलेशन ॾिसूं. धरती जेका आहे उहा सिज जी चौधारी फिरंदी रहंदी आहे गोल गोल, जंहिंजे करे असांजा मौसम मटिजंदा आहिनि. सरद, सियारो, बहार, ऊन्हारो असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं. उन खां पोइ जेको चंड आहे उहो धरतीअ जी चौधारी गर्दिश कंदो आहे. सिज जी चौधारी धरती गर्दिश थी करे ऐं चंड असांजो धरती जे चौधारी गर्दिश थो करे, पर उहो धरतीअ सां गॾु गॾु सिज जी चौधारी गर्दिश करे पियो. जेकॾहिं असां हिनखे स्केच ठाहियूं त असांखे ईअं ॾिसी सघूं था त सिज आहे, उन जी चौधारी धरती बि थी गर्दिश करे ऐं धरतीअ जी चौधारी मून जेको आहे उहो गर्दिश करे पियो थो. वॾो करे ॾिसूं त असांखे उहो गर्दिश हीअं नज़र ईंदी. सिज, सिज जी चौधारी धरती, धरतीअ जी गर्दिश आहे, ऐं मून जेको आहे उहो धरतीअ जी चौधारी गर्दिश थो करे, पर गॾोगॾु सिज जी चौधारी गर्दिश करे पियो. चंड धरतीअ जी चौधारी गर्दिश कंदो आहे. धरतीअ जी सिज जी चौधारी गर्दिश में चंड बि गॾोगॾु हूंदो आहे. चंड धरतीअ जो पोलक यानी फॉलोअर आहे,
जाॾे धरती वेंदी ओॾे चंड वेंदो। अहिड़ा पोलग आसमानी जिस्म जेके कंहिं बि सियारे सां गॾु हूंदा आहिनि ऐं संदसि चौधारी गर्दिश कंदा आहिनि उनखे सैटेलाइट चइबो आहे। यानी अहिड़ा पोलग सियारा जेके कंहिं बि प्लेनेट सां गॾु हूंदा आहिनि, अहिड़ा पोलग आसमानी जिस्म जेके कंहिं बि सियारे सां या प्लेनेट सां या ग्रह सां गॾु हूंदा आहिनि, उन्हनि खे असां फॉलोअर या सैटेलाइट चवंदा आहियूं। ॿारो दरअसल सभु आसमानी जिस्म जेके कंहिं बि ॿिए आसमानी जिस्म सां गॾु हूंदा आहिनि ऐं संदसि चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि, उनखे उन ॿिए जिस्म जो सैटेलाइट चइबो आहे। यानी हिन में धरती छो त सिज जी चौधारी गर्दिश करे पई थी, उनजे करे धरतीअ खे असां सिज जो सैटेलाइट बि चई सघूं था। चंड धरतीअ जो सैटेलाइट आहे ऐं धरती वरी सिज जो सैटेलाइट आहे। सभु ग्रह सियारा सिज जा सैटेलाइट हूंदा आहिनि, यानी जेके बि आहिनि मी बी ईमा जूसा और नेपल, जेके असां पढ़िया पंहिंजे निज़ामी शमसी जा सियारा, उहे सभु सिज जा सैटेलाइट आहिनि। मदार यानी ऑर्बिट कंहिं बि आसमानी जिस्मनि जे तारे सियारे चंड या सैटेलाइट जी चौधारी गोलाई में हलण जे रस्ते खे मदार चवंदा आहिनि। यानी ही सिज आहे ऐं चौधारी धरती जेको आहे उहो मूव करे पई थी, त जंहिं रस्ते ते धरती मूव कंदी सिज जी चौधारी या घुमंदी या हलंदी, उनखे असां धरतीअ जो मदार चवंदासीं। Orbit is the curved path of celestial object around a star, planet or moon. ॿार इन ते असां जेको पंहिंजो सबक़ ख़तम था कयूं, नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।